इस्लामाबाद जी मकामी अदालत में तोशाखाना केस जल्द ॿुधण वारे इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान तरफ़ां वकील ख्वाजा हारिस पेश कयो। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद दरख़्वास्त ख़ारिज कई। तोशाखाना केस जी ॿुधणी 29 अप्रैल थींदी। सुप्रीम कोर्ट जे डेडलाइन बावजूद वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन खे पंजाब में चूंडुनि लाइ रक़म जारी न कई। इलेक्शन कमीशन अॼु रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराईंदी। पंजाब में चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन खे पैसा ॾियण बाबति हुकूमत पार्लियामेंट खां राय घुरी वरिती। नाणे वारे वज़ीर इसाक डार पारां पार्लियामेंट में पेश कयल बिल स्पीकर क़ौमी असेंबली जी फाइनेंस बाबति स्टैंडिंग कमेटी हवाले करे छॾियो। मुस्लिम लीग जी सीनियर नायब सदर ऐं चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ कुटुंब समेत सऊदी अरब पहुची वई। मरियम नवाज़ रमज़ान जा आख़िरी 10 ॾींहं सऊदी अरब में गुज़ारींदी। मुस्लिम लीग नून जो क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ सऊदी शाही ख़ानदान जे ख़ुसूसी दावत ते सुभाणे लंडन खां सऊदी अरब पहुचंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि सऊदी अरब पहुचण जा इम्कान। शहबाज शरीफ़ जो कुटुंब अॻुवाट लंडन खां सऊदी अरब पहुची चुको आहे। अमरीकी कांग्रेस जे मेंबर टिडलियो जो तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान सां फ़ोन ते राब्तो। पाकिस्तान में इंसानी हक़नि जे सूरत हाल ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं।